अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साहिल न्यूज़ सां गॾु आहियां सारंग सुमर ऐं ॾिसी रहिया आहियो साहिल न्यूज़ टीवी वेब चैनल के टी बंदर WWF ऑर्गेनाइजेशन तरफ़ां ज़िले हुकूमत ठट्टो, ज़िले सिंध डिपार्टमेंट ठट्टो ऐं न्यू टेक मेडिकल प्राइवेट लिमिटेड यूनिट ठट्टो जे तावन सां इंडस डेल्टा जे माहिर ॻोठाणनि खे तबी सहूलियतूं फ़राहम करण जे लाइ 3 रोज़ा मुफ़्त तबी कैंप जो ॻोठ मीरू दबलो केटी बंदर में इनकाद कयो वियो आहे। 3 रोज़ा मुफ़्त तबी कैंप 5 ऐं 6 अक्टूबर ते मीरू दबलो में ऐं आख़िरी ॾींहुं ॻोठ सिद्दीक़ फ़क़ीरानी जत में मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा माहिर डॉक्टर बीमारियुनि जी तशख़ीस ऐं मुफ़्त दवाऊं पिणु मुहैया कंदा। WWF जे टीम मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिन वक़्तु मुफ़्त तबी कैंप जो मक़सदु इंडस डेल्टा जे ग़रीब ऐं बेपोच माण्हुनि खे तबी सहूलियतूं मुहैया करणु आहे जेके मुआशी हालतुनि सबबि पंहिंजे इलाज लाइ केॾांहुं निकिरी नथा सघनि। हिननि वधीक ॿुधाईंदे चयो त असांजी कोशिशि आहे त वधि खां वधि माण्हू हिन मुफ़्त कैंप में शिरकत करे तबी सहूलियतूं हासिलु कनि। आख़िर में हिन पैगाम ॾींदे चयो त सुॼाण दूरियूं कोशिशि कनि त हिन मुफ़्त तबी कैंप मां वधि खां वधि फ़ाइदो हासिलु कनि। रिपोर्टर हैदर जोगी, साहिल न्यूज़ नेटवर्क, केटी बंदर।